में दहशतगर्दी जी ताज़ी लहर खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सिक्योरिटी बाबति अॼु अहम इजलास तलब करे वरितो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर अस्करी क़यादत ऐं चइनी सूबनि जा IGs शिरकत कंदा। इजलास में चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति गौर वीचार कयो वेंदो। जमियत उलमा इस्लाम ज़िमनी चूंडनि जे बाइकाट जो ऐलान करे छॾियो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त JUI नंढी चूंड जो बाइकाट जो ऐलान करे थी। संदन को बि उम्मीदवार नंढी चूंड में हिसो न वठंदो। हू 25 अप्रैल खां बलोचिस्तान मां तहरीक जी शुरूआत कंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां PTI खे मुल्क जे गादी वारे शहर में जलसो करण जी इजाज़त ॾियण लाइ हिदायतूं जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक ज़िलई इंतज़ामिया खे हिदायतूं जारी करे छॾियूं। जलसा सभिनी कया आहिनि। तव्हां खे जेकी शर्त लागू करणा आहिनि उहे करियो। अदालत जी इस्लामाबाद इंतज़ामिया खे हिदायत। तव्हां इहो ख़्यालु रखिजो त कंहिं क़िस्म जो विगोड़ न थिए। चीफ जस्टिस जी PTI वकील खे हिदायत। PTI पारां उमर अयूब अपोजिशन लीडर ऐं शेर अफज़ल मरवत पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन नामज़द। PTI बानी उमर अयूब खे अपोजिशन लीडर ऐं शेर अफज़ल मरवत खे पब्लिक अकाउंट्स कमेटी जो चेयरमैन नामज़द करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। लखी गुलाम शाह वेझो शरई बिडाणी तकरार तां नौजवान क़त्ल ॻोठ वॾो बिडाणी में 25 वरियनि जो महरुल्ला बिडाणी असर वियल निमाज़ पढ़ी निकितो त हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल करे छॾियो। वाक़िए बाद हथियारबंद फायरिंग कंदा फरार। शादी लॉज भरसा ॻोठ जंजुवा फार्म ते 7 वारनि जी माउ आपघात करे छॾियो। 40 वरियनि जी हाजानी ज़ाल चनेसर पाढ़ो घर अंदरि फाहो खाई अंतांदो। वारसनि मूजिबि ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हुजण सबबि औरत आपघात कयो आहे। ठिकराठो भरसां ॻोठ समनाबाद में बाहि लॻण सबबि कणक जो देरो सड़ी रख। मुतासिर हारी लालू महर मूजिबि अणसुञातल शरपसंदनि संदसि 5 जिरेब ज़मीन जे गॾु कयल कणक जे देरे खे बाहि ॾेई फरार थी विया। लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। मौसमियात खाते पारां अॼु खां आचर ताईं मुल्क में बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त ओलहंदी हवाउनि जो सिलसिलो अॼु मुल्क जे ओलहंदे हिसनि में दाख़िल थींदो ऐं सुभाणे ताईं मथाई ऐं विचनि हिसनि खे घेरे में आणे छॾींदो। बलूचिस्तान जे 16 ज़िलनि में अॼु खां 29 मार्च ताईं मींहुं पइजी सघे थो। ख़मीस ऐं जुमे ॾींहुं सखर जिकवाबाद कशमोर लाड़काणो ऐं दादू में तेज़ हवाउनि ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे।